सांगड़ मावा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद क़ाइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायत ते सॼे ज़िले में ॾोहारनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। उन सिलसिले में एसएचओ टंडो आदम इम्तियाज़ अली ख्वावड़ स्नीप चेकिंग ऐं नाकाबंदी दौरान जवाबदार ख़ैर मोहम्मद खोसो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां चोरी थियल 3 मोटरसाइकिलियूं पिणु हथ करे वरितियूं आहिनि। गिरफ़्तार जवाबदार उन खां अॻु में मंशा जे 2 केसनि में रूपोश हो। उन खां अलावा मंशात फरोश नज़ीर अहमद उर्फ़ बादल बाडराणी खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 10 लीटर देसी शराब हथ कयो वियो आहे। एसएचओ पीरूमल मुन्नीर अहमद मंशात फरोश अब्दुल कदीर राजपूत खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 20 लीटर देसी शराब हथ करे वरितो आहे। एसएचओ लुंडू कुर्बान अली राजपर मंशात फरोश जुमो भील खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 220 सिहत लाइ नुक़सानकार गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं आहिनि, जॾहिं त संदसि कब्ज़े मां शकी मोटरसाइकिल बि हथ कई वई आहे।